शरीफ ॻोठ शरीफ ॻोठाणा आहिनि ऐं हिते वोटनि लाइ त हर को दौड़ंदो थो अचे था वोट असांखे ॾिए। हीउ 40 साल खां स्कूल आहे जेको हींअर ठहियो आहे। असां पंहिंजी मदद ते पाण ठाहियो। हेॾियूं बरसातियूं पियूं, पाणी आयो, उहे घरनि में पाणी पियो, मूं 2 मशीनूं घुरायूं फी सबीलिल्लाह, उहे सॼो ॾींहुं हलियूं ऐं ॻोठ जा माण्हू हुन में तावन करण जे लाइ तयारु हुजनि, ॿुॾनि पिया। वियासीं मेंबरनि वटि ऐं उन्हनि जे जेको ऑफिसर उन्हनि वटि चई असां छा करियूं, तव्हां छा करियो त असां ज़िले में आहियूं, UC 2 में आहियूं, तेलको बि असांजो उहो आहे, देह बि असांजी उहो आहे, तपो बि असांजो उहो आहे, असांजी मदद करणु खपे। नालियूं न आहिनि, हिते पाणी जा छड़का था वहनि। पहिरियों मसइलो त अवल नालियुनि जो आहे, तंहिंखां पोइ सुई गैस जो आहे। इहा हालत आहे, तॾहिं असां ॻोठ बचायो आहे। 2 रातियूं 2 ॾींहं ॼण हली आहे। तंहिंखे असां कुझु न ॾिनो अथनि, 20 लीटर डीज़ल वठो, 20 डीज़ल लीटर ते 2 रातियूं 2 ॾींहं हले थी। वोट वठण ईंदा आहिनि? वोट वठण जे लाइ हिते मायुनि सुधा, पर क़ुर में मेर खणी अचनि त असांखे वोट ॾियोसीं, तव्हां सभु मसइला हल कयो। कहिड़ो असांजो मसइलो हल कयो अथनि, को बि मसइलो हल न कयो अथनि। त तव्हां वॾी जमात जा माण्हू आहियो, ढिघे अरसे खां वोट ॾींदा पिया अचो, अव्हांजा मसइला हल कोन पिया थियनि, त पोइ तव्हांखे आख़िर छा करणु खपे? साईं असां घणेई कुझु बि जेकी करिणो आहे सो कयो आहे, पर कुझु बि केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। वोटनि वठण जे लाइ असां जा ओॾी महिल पुट थियो अचो थियनि ऐं पोइ पीउ थियण लाइ ॾाॾा थियण लाइ तयारु न आहे। नाज़रीन, हीउ उहो ॻोठाणो आहे जंहिंजी दर्द कथा मां ॿुधी। अक्सर सिंध जे ॻोठाणनि ते इहो इल्ज़ाम हूंदो आहे त उहे सादा आहिनि, अबूज आहिनि, उहे पंहिंजे औलाद खे पढ़ाइण नथा चाहिनि। पर अॼु हीउ रेड़े ते वेठल हिकु कुराड़ो शख़्स इंतिहाई जज़्बाती अंदाज़ में चई रहियो आहे त असांजे स्कूल में मास्तराणी नथियूं पढ़ाइनि, असांजे स्कूल में मास्तर नथा पढ़ाइनि, असां पंहिंजे औलाद खे पढ़ाइण चाहियूं था। नाज़रीन, हिन झूने मुड़ुस जे ॻाल्हियुनि मां इहो साबित थिए थो त सिंध तालीम हासिल करणु चाहे थी, जदीद दुनिया सां कुल्हे में मिलाए हलणु चाहे थी, पर सिंध खे अहिड़े मौक़े नथो ॾिनो वञे ऐं सिंध जे लाइ अहिड़ा रस्ता नथा तलाश कया वञनि जंहिंसां सिंध जदीद दुनिया सां कुल्हे में मिलाए हली सघे। इहा वफ़ाक़ी सरकार ऐं सूबाई सरकार जी ज़िम्मेदारी आहे त उहा सिंध जे ॻोठनि खे बुनियादी ज़रूरतूं पूरियूं करे ॾे ऐं बुनियादी ज़रूरतुनि जो ज़िक्र असांजे आइन, कानून ऐं हुक्मराननि जी हर दावा में आहे। पर अॼु हिन चाचा साईं जे जज़्बाती ॻाल्हियुनि इन शइ खे साबित कयो आहे त हुक्मरान असांजे